जी बोलो साहब, पाकिस्तान तरफां इहो ज़रीन वटां ख़बर आहे, इहो फ़ैसिलो थियो आहे जेको इंडस वाटर ट्रीटी मोकिली आहे उन ते जेको आहे सो नोटिस बि माणे वेंदो ऐं ठोस सबब बि उन्हनि खां पुछा वेंदा त इहो अव्हां अमल छो कयो आहे। अव्हांखे छा पियो लॻे त जेको इहा इंडस वाटर ट्रीटी जेकी मोकिली थी आहे इन खां बाद में इंटरनेशनली इंडिया जी क्रेडिबिलिटी केतिरी लॉस थी हूंदी, छो त हिन में गारंटीज़ जेके आहिनि उहे वर्ल्ड बैंक बि आहे, इंटरनेशनल ॿिया इदारा बि आहिनि। इहो सभ खां वॾो जेको हुननि जो इंटरनेशनल लॉ जे हिसाब सां इलीगल आहे, छाकाणि जो ही ट्रीटी आहे बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया, बट द वर्ल्ड बैंक इज द ग्रांटर, दिस व्हाट यू पॉइंटेड आउट। ऐं उन जे करे हिकिड़ी हिन स्टेटस जेको आहे सो इंटरनेशनल ट्रीटी जो आहे, यूनिलेटरली हुन में को प्रोविजन ई कोन्हे त यूनिलेटरली सस्पेंड करे सघे थो। सस्पेंशन जो त हिन में को ज़िक्र ई कोन्हे को, पर जेकॾहिं हुनखे रिवोक बि करिणो आहे त उहो बि हिकिड़ी पार्टी अकेली कोन थी करे सघे। सो उन लिहाज़ सां इहो टोटली इलीगल आहे। इंटरनेशनल ट्रीटीज़ जो कन्वेंशन आहे, वियना कन्वेंशन 1963 जो, उन सां आहे। वाटर लॉ इंटरनेशनल आहे जंहिंमें इहो ॾाढो लिखियलु आहे त कंहिं बि डाउन स्ट्रीम कंट्री जो पाणी न रोकियो वेंदो जेका अप स्ट्रीम हूंदी कंट्री, ऐं इट इज़ इलीगल इमोरल। ऐं इहा जेको हमिलो आहे सो सिंधु ते हमिलो आहे, इहो हमिलो आहे उन्हनि मच्छियुनि ते, इहो हमिलो आहे उन्हनि वणनि ते, इहो हमिलो आहे उन्हनि बर्ड्स ते जेके इन सॼे इंडस वैली इंडस रिवर सिस्टम ते जेको इको सिस्टम आहे उन ते ज़िंदा आहे। त मुंहिंजे ख़्याल में ही ऐं हिकु सुठो स्टेप आहे पाकिस्तान जो, ऐं इहो ई करणु घुरिजे हा त नोटिस ॾिनो अथनि। उन खां पोइ जेके मरहलावार ॿिया स्टेप थींदा इन इलीगल क़दम इंडिया जेके रिस्पॉन्ड करण जा, जंहिंमें कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आहे परमानेंट, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जी, UN आहे, उन खां पोइ ॿिया घणा सारा फोरम आहिनि, इन्वायरमेंटल आहिनि, छाकाणि जिन में वॾो इन्वायरमेंटल जेको आहे सो ख़तरो आहे। जेको मूं रिपोर्ट पढ़ी पई त जेकॾहिं पाणी तव्हां बफर जो मिसाल बंदि बि करे सघो था हाइपोथेटिकली स्पीकिंग, त हीउ सॼो इको सिस्टम जेको हुनजो आहे जंहिंमें ग्लेशियर बि शामिल आहिनि, जंहिंमें पहाड़ बि शामिल आहिनि, जंहिंमें सभु उहे सॼा ख़राब आहिनि। बल्कि ॿई पासा जेके तबाह बर्बाद थींदा पाकिस्तान डाउन स्ट्रीम ऐं जेको इंडिया आहे उहो बि ख़तमु थींदो। सो आई थिंक इट्स अ वेरी हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो जो स्ट्रेटेजिक ब्लंडर आहे, ग़लति आहे, ऐं इनखे रिवर्स करणो पवंदो। सही। अच्छा जियार साहब, बस आख़िर में अव्हां खां ॼाण चाहींदासीं, अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो कुवैत जे सफ़ीर, सऊदी अरब जे सफ़ीर सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, असांजा परॾेही मुल्कनि सां राब्ता बि हलनि पिया। त हिन वक़्तु जेकी पाकिस्तान जी मौजूदा परॾेही पॉलिसी आहे, हिन मौजूदा सूरत हाल जे अंदरि अव्हां छा पिया ॾिसो बहितर आहे या अञा हिनखे वधीक तेज़ करणु घुरिजे, पंहिंजो केस इंटरनेशनल फोरम्स ताईं पुॼाइणु खपे? न, तमामु आई थिंक ॾाढी इफेक्टिव आहे। बल्कि मां जेका चवंदुसि त मुंहिंजे तरफ़ां फॉरेन मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स खे कॉम्प्लीमेंट आहे। असां जेके एम्बेसीज़ आहिनि ॿाहिरि उन्हनि तमामु घणो वॾो कमु कयो, ख़ासि तौर जेका असांजी UN में मिशन आहे न्यूयॉर्क में, उनखे बि तमामु वॾी कामयाबी हासिल कई आहे। जेको स्टेटमेंट आहे यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल जी, उहा तमामु वॾी बैलेंस हुई, ऐं इंडिया जे ज़ोर लॻाइण जे बावजूद त कंहिं तरह सां डायरेक्टली पाकिस्तान खे ब्लेम कजे, दे वर नाकाम ऐं वी वर हुनमें बिल्कुलु नाकाम थी विया उहे। ऐं छाकाणि इहा हिकिड़ी सुपीरियर डिप्लोमेसी जी जेका असां निशानी आहे, ऐं डेफिनेटली देयर इज़ ऑलवेज अ स्कोप टू डू मोर। ॿिया जेके पब्लिक फोरम आहिनि उन ते तव्हांखे अंजाम वञणु घुरिजे, वधीक करणु घुरिजे, कोई शक न आहे। बट आई थिंक सो फार जेको आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स जो, असांजे एम्बेसडर जो जेका परफॉर्मेंस आहे, त आई थिंक वी आर प्राउड ऑफ दैट।